वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनी अपडेट के सिलसिले के अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं मिठियाणी शहर जो। मिठियाणी में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था अमीर अली मलिक जी हिन रिपोर्ट में। मिठियाणी में PST GST वेटिंग अब्दुल रशीद मशहूरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेन चौक ते मुतालबनि जी मञता जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो कंदासीं त हे रोज़ रोज़ जेके नयूं नयूं पॉलिसियूं, कॾहिं ग्रेडिंग पॉलिसी, कॾहिं इंटरव्यू पॉलिसी, कॾहिं ग़लति पॉलिसियूं लॻाए असांखे परेशान कयो थो वञे। सो असां महिरबानी करे असां सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो कंदासीं त महिरबानी करे हीअ ग़लति पॉलिसियूं असांखे नामंज़ूर आहिनि। PST असां उम्मीदवार आहियूं, असां इंसाफ़ कयो वञे। जेके बि असांजा सिंध जा नौजवान आहिनि हर ज़िले में परेशान आहिनि वीचारा, ऑफर ऑर्डर ॾिनो वञे। 40+ जेके बि आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। मां जेको सो वज़ीर आज़म आहे उनखे इल्तिजा कयां थो, मुतालबो कयां थो फौरी तौर ते इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान निगरान हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त PST GST वारा जेके बि छोकिरा आहिनि जेके 40+ आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾेई उन्हनि खे जॉइनिंग ॾिनी वञे। ऐं 5 खां 15 IBA पास जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि खे मेरिट जे तहत उन्हनि खे ऑर्डर ॾिना वञनि। UC वाइज़ उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾेई करे उन्हनि जो फाका कशीअ जो जेको ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उन्हनि खां ख़तमु कयो वञे। जिन जी तव्हां अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त मेरिट खे यकीनी बणाए असां सां इंसाफ़ कयो।